أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم وإن الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين وما هم عنها بغائبين وما هم عنها بغائبين وما هم عنها بغائبين وما أدراك ما يوم الدين وما أدراك ما يوم الدين ثم ما أدراك ما يوم الدين ثم ما أدراك ما يوم الدين يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله صدق الله العظيم. الله العظيم. سبحان الله.
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे। अॼोकी ट्रांसमिशन जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो आहे, जंहिंमें आवाज़ हो जनाब कारी लियाकत हुसैन साहब जो। ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में अॼु ट्रांसमिशन में हिननि तिलावत क़ुरान पाक रखी आहे। ट्रांसमिशन में अॼु असां गॾु जेके पर्सनैलिटीज़ तशरीफ़ फरमा आहिनि, तमाम जो मां तारुफ़ हिते कराइणु चाहियां थी। असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब मौलाना हयात अब्बास नजफ़ी साहबनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं जनाब मोहतरमा ज़ाकिरा फ़रहीन ज़ैदी साहिब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं। असां गॾु आवाज़ुनि जो बि साथ आहे अॼु ट्रांसमिशन में। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा सैयदा किसा बतूल साहिब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं। ट्रांसमिशन में हिकु ॿियो आवाज़ तशरीफ़ फरमा आहे, असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि शिराज़ मिराली साहब। ट्रांसमिशन में ॿियूं आवाज़ूं बि आहिनि, जनाब हैदर रज़ा साहब असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, शहबाज़ अली वारिस साहब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, सैयद अली रज़ा साहब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। हिन तरफ़ असां गॾु तशरीफ़ रखनि था जनाब सैयद सरफराज़ नकवी साहब आहिनि, जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन में ॿियनि आवाज़ुनि जो बि साथ आहे, असां गॾु तशरीफ़ रखनि था अली रज़ा हिमानी साहब आहिनि। उन सां गॾोगॾु हिकु ॿी आवाज़ तशरीफ़ फरमा आहे, असां गॾु तशरीफ़ रखनि था मोहम्मद अब्बास हिमानी साहब। अॼोकी ट्रांसमिशन जे आगाज़ खां पहिरीं, छो त अॼु एकियों रमज़ानुल मुबारक आहे, एकियों रोज़ो आहे, अॼु हिकु ॿिए अशरे जी शुरूआति आहे, जंहिंमें तव्हां ऐं मां गॾिजी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह साह खणी रहिया आहियूं। ऐं हीउ उहो निजात जो दरवाज़ो आहे जेको तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ खोलियो वियो आहे। एकियों रमज़ानुल मुबारक जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, त हीउ रमज़ानुल मुबारक एकियों रोज़ो हिकु अज़ीम हस्ती सां मुंसलिक आहे। उहा अज़ीम हस्ती जंहिंखे तव्हां ऐं मां कई नालनि सां सुञाणूं था। उहा अज़ीम हस्ती जंहिंखे हैदरे करार, मुश्किल कुशा, मौलाए काइनात, शेर ख़ुदा, जिन खे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असदुल्लाह जो लक़ब ॾिनो, जेके अमीरुल मोमिनीन आहिनि, मौला अली मुश्किल कुशा आहिनि। अॼु जिन अज़ीम हस्ती जी अॼु असां पंहिंजी ट्रांसमिशन में ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं हज़रत अली करमल्लाह वजहो जी। हज़रत अली जिन जी विलादत काबतुल्लाह शरीफ़ में थी ऐं शहादत मस्जिद में थी। उहा अज़ीम हस्ती जंहिंखे शेर ख़ुदा सॾियो वियो। उहा अज़ीम हस्ती जिन ख़ैबर फ़तह कई। उहा अज़ीम हस्ती जॾहिं हिस्ट्री में पढ़िजे थो त नज़र इहो अचे थो त जॾहिं ख़ैबर फ़तह थी वई, त उहो दरवाज़ो जेको शेर ख़ुदा हिकु हथ सां खयो हो, ख़ुदा ताला जी इजाज़त सां जेके हथ सां खयो हो, उहो दरवाज़ो 40 खां वधीक माण्हू बि मुश्किल खणी सघिया हुआ। इहा का इंसानी ताक़त न आहे, ताक़त न आहे ख़्वातीन हज़रत, इहा उहा ताक़त आहे जेका रूहानी ताक़त ख़ुदा ताला जी तरफ़ां शेर ख़ुदा खे मिली। वरी जॾहिं खंदक जी ॻाल्हि कजे थी, त असांखे नज़र अचे थो त उहो सिपाही जेको कुफ़ार जो ॾाढो ताक़तवर सिपाही हो, जंहिंजे नाले खां सभु माण्हू डिॼंदा हुआ, जॾहिं उहो मुसलमाननि जे विच अची बीठो ऐं उन आवाज़ ॾिनी पंहिंजी, उहा आवाज़ जंहिंखां माण्हू डिॼंदा हुआ त आहे केरु जेको मूंसां जंग करे, आहे केरु जेको मूंसां विढ़े। ऐं उते उन ई ॾींहुं वांगुरु जंहिं ॾींहुं इस्लाम जो ऐलान थियो ऐं हज़रत अली जी आवाज़ आई, उन ई ॾींहुं वांगुरु उते बि हज़रत अली जी आवाज़ आई ऐं उन ताक़तवर सिपाही खे हिकु वार में क़तल करे छॾियो, हिकु वार में उन्हनि खे जहन्नम नसीब कराए छॾियो। शेर ख़ुदा जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, हज़रत अली करमल्लाह वजहो जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, इल्म जो दरवाज़ो उन्हनि खे सॾियो वियो। उहो इल्मु क़ुरान पाक जी आयत मुबारक हुजे या को सवाल हुजे, माण्हू परेशान थींदा हुआ, अहिड़ा सवाल जंहिंजो जवाबु केरु न ॾेई सघंदो हो, हज़रत अली करमल्लाह वजहो उहे तमामु जवाब बआसानी ॾेई वेंदा हुआ। अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में उन्हनि जो ज़िक्र ख़ैर रखंदासीं। अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में उहे तमामु ॻाल्हियूं यादि कंदासीं जेके शेर ख़ुदा पंहिंजी ज़िंदगी मुबारक में असांखे सेखारियूं आहिनि। ऐं उन्हनि जी ज़िंदगी मुबारक खां असां छा था सिखूं, अॼु पंहिंजी ट्रांसमिशन में इहो बि ॻाल्हाईंदासीं। वरी जॾहिं अॼोके ॾींहं जी ॻाल्हि कजे थी, ऐं अॼोके ॾींहं खां 2 ॾींहं पहिरीं अगरि मां ॾिसां, उन रमज़ान मुबारक जी ॻाल्हि कजे थी, उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं इब्न मुलजिम शेर ख़ुदा खे ज़रब हईं, उहो ॾींहुं ऐं उहो वक़्तु, त उहा ज़रब लॻियल आहे, उहो रतु वेही रहियो आहे, पर उन खां पोइ बि जॾहिं शोर मची वियो, माण्हुनि उन इब्न मुलजिम खे पकड़ियो ऐं मारण जी कोशिशि कई,
उहो घबरायल हो, उन ज़रब त हई पर उन खां पोइ उहो पाण घबरायल हो त ख़बर नाहे मूंसां छा थींदो। पर इहो इंसाफ़ मुंहिंजे शेरे ख़ुदा जो हो, जिन उन वक़्तु बि उन मुजलिम खे जंहिं उन वक़्तु ज़रब हई आहे उन जे लाइ त हे घबरायल आहे हिनखे पाणी पियारियो। किथे हिस्ट्री में इहे लफ़्ज़ मां पढ़िया, हे घबरायल आहे हिनखे पाणी पियारियो। जे मां बची वियुसि त इन जो ई मुंहिंजो मामिलो आहे, तव्हां हिनखे कुझु न कंदो। पर जे तव्हां हुनखे क़त्ल कयो त सिर्फ़ु हिकु वार सां कजो, ऐं जे बची वियो त माफ़ करे छॾिजो, छो त हिन मूं ते हिकु वार कयो आहे। हज़रत अली करमल्लाह वजह जे बारे में जॾहिं ॻाल्हाइजे थो त एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, एतिरा वाक़ियात आहिनि जेके मां हिते शेयर करणु चाहियां थी। ऐं अॼोको ॾींहुं स्पेसिफिकली अॼोके ॾींहं जे मुनासिबत सां अॼु असां हीउ जेको प्रोग्राम सजायो आहे तव्हां सभिनी जे साम्हूं सां पेश कयो आहे। अॼु हूअं त यादि आहिनि ही तमामु हस्तियूं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तमामु पंजतन पाक जेको असांखे नज़र अचे थो, इहे हस्तियूं कॾहिं विसारण जूं न आहिनि। पर अॼु असां इहो ॾींहुं मख़सूस थियल आहे ख़ुदा ताला जी तरफ़ां, असां हिन में थोरो पंहिंजो पार्टिसिपेशन रखूं था, तव्हांजे साम्हूं हीअ ट्रांसमिशन खणी अचूं था। ट्रांसमिशन जे आगाज़ में मां चाहियां थी त असां वटि खोड़ सारियूं आवाज़ूं सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, हिकु आवाज़ जी तरफ़ वञिजे, उन खां पोइ इंशाअल्लाह थोरी देरि में सां गॾु अलामा साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि, मोहतरमा ज़ाकिरा साहिबा सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि जी तरफ़ बि वञी। ऐं मुंहिंजो इल्मु शायदि ॾाढो महदूद आहे, शायदि चंद लफ़्ज़ मां पढ़ी सघां थी, चंद लफ़्ज़ तव्हां ताईं पहुचाए सघां थी, मुंहिंजी शायदि एतिरी औकात न आहे अॼु हिननि जे लफ़्ज़नि में शेरे ख़ुदा जे बारे में पंहिंजी ट्रांसमिशन में इंशाअल्लाह असां लफ़्ज़ रखंदासीं। ऐं सगत तशरीफ़ फरमा आहिनि मोहतरमा सैयदा किसा बतूल साहिबा सगत तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ वञिजे ऐं उन्हनि जो आवाज़ सां असांजी ट्रांसमिशन जी बिस्मिल्लाह कजे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सबसे पहले आप सबकी खिदमत में मौलाए कायनात अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम की शहादत की ताज़ियत पेश करती हूँ और आज के दिन के मुनासबत से चंद अशार आपकी खिदमत में पेश करूँगी कि रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर, रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर। क्या याद अली को आया है बाज़ार शाम मुसल्ले पर, रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर। खून जारी था ज़ख्मी सर से रोते थे नमाज़ी सफ़ में खड़े, खून जारी था ज़ख्मी सर से रोते थे नमाज़ी सफ़ में खड़े। किस तरह हसन ने तमाम मुसल्ले पर, रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर। क्या माँ की तरह लेने तुमको मस्जिद में चली आए ज़ैनब, क्या माँ की तरह लेने तुमको मस्जिद में चली आए ज़ैनब, बाबा को जाकर दो फिज़ा मेरा पैगाम मुसल्ले पर, रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर। ज़ख्मी पहलू जब याद आया ज़ख्मी पेशानी भूल गया,
जख्मी पहलू जब याद आया, जख्मी पेशानी भूल गया, ज़हरा की मुसीबत पर रोया, मज़लूम इमाम मुसल्ले पर रो रो के अली क्यों लेते हैं ज़ैनब का नाम मुसल्ले पर। माशाल्लाह, बहुत शुक्रिया किस्सा बतूल साहब। ऐसा अगर मौलाना साहब तशरीफ़ फरमा है उनकी तरफ वञणु चाहींदा, मौलाना साहब सभिनी खां पहिरीं त वॾी महिरबानी पंहिंजो वक़्तु कढी तव्हां अॼो की असांजी हिन ट्रांसमिशन में, वॾी महिरबानी तव्हांजी अचण जी, पंहिंजो टाइम कढी ऐं असांजे ट्रांसमिशन में लफ़्ज़ रखण जी। मौलाना साहब अॼो की ॾींहं जे मुनासिबत सां ऐं हज़रत अली करमुल्लाह वजहो जी बारगाह में वचाईं त कुझु लफ़्ज़ तव्हांजे ज़ुबानी असां पेश करे सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अलिहा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उन ज़ात जे बारे में हर शख़्स खे पढ़णु खपे जंहिं ज़ात खे अदल जी तस्वीर चए थो। उहा ज़ात जंहिं ज़ात कॾहिं बि कंहिं ते ज़ुल्म न कयो। माना मौला अमीर अल मोमिनीन अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको तारुफ़ आहे त हिकु मुजाहिद आहे, हिकु शुजा, हिकु पहलवान आहे, हर जंग जो हीरो आहे, बदर जो, उहद जो, हुनैन जो, हर जंग जो हीरो आहे। इहो हिकिड़ो फितरी माहौल आहे त जेको माण्हू शुजा हूंदो आहे, जेको माण्हू पहलवान हूंदो आहे, उहो रहमदिल न हूंदो आहे। पर इहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो कमाल आहे जो कई सिफ़ात मुतज़ाद अपोज़िट सिफ़तूं जे हिक जॻह ते जमो आहिनि, उहा ज़ात अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात। मौला नलीम साहब बि जनाब कुमैल चए थो हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु मां राति जे वक़्त में वञी रहियो हुयुसि, ईअं कंहिंजे घर में रोइण जी आवाज़ आई। जीअं रोइण जी आवाज़ आई त मौला मूंखे चयो कुमैल ॾिसो छो थो रोए, केरु थो रोए? कुमैल चए थो वञी करे ॾिठो त नंढनि ॿारनि जी आवाज़ हुई। असां दरवाज़ो वॼायोसीं, हिकु न्याणी चादर में मलबूस निकिरी आई। हुन खां पुछियो छो था रोइनि ॿार? चई मां बेवा, हे मुंहिंजा यतीम जेके तड़पी रहिया आहिनि, जेके तड़पी रहिया आहिनि। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम इजाज़त तलब कई। इजाज़त तलब करे कुमैल अली अलैहिस्सलातु वस्सलाम उन हुजरे में दाख़िल थिया। छा ॾिसनि त हिकु बाहि ते बर्तन आहे, उन में कुझु पके थो पियो। हज़रत कुमैल चयो तो मुंहिंजा ॿार बुखिया आहिनि, हे बाहि ते छा थो पियो पचे? चई 3 ॾींहंनि खां असांजे घर में कुझु बि कोन्हे, मां पाणी विझी करे चाढ़े छॾियो आहे ताकी ॿार सम्झनि त कुझु पचे थो पियो ऐं शायदि ॿार सुम्ही पवनि। हज़रत कुमैल चयो हज़रत अली अलैहिस्सलाम मूंखे चयो फौरन ॿाहिरि निकिर। जीअं ॿाहिरि निकितासीं, मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम में मां चई खाधे जो कुझु सामान वरितोसीं। हाणे इहो फ़र्क़ु आहे अली में ऐं आम चैरिटी करण वारनि में। आम चैरिटी वारो छा करे आहे, खणी करे उहो सामान जे हवाले करे छॾिया, चया मुंहिंजी ज़िमेदारी पूरी थी वई। हाणे अली अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत कुमैल चए थो उहो सामान उन ख़ातून जे हवाले ॾिनो। चए तूं हुननि बचनि जे लाइ मानी पचाए, जेतिरे ताणी मानी पचे मां एतिरे ताणी ॿारनि सां गॾु खेॾां थो। हज़रत कुमैल चए थो मां हैरान थी वियुमि, उहो अली जेको मरहब रुझंदो, उहो अली जेको अंतर रुझंदो, उहो अली जेको अमर इब्न अब्दुल रुझंदो, उहो ॿारनि सां एॾी शफ़क़त सां खेॾे पियो, करे ॿारनि जे हथ पियो चुमे, करे ॿारनि खे सीने पियो लाहे, करे ॿारनि सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं पियो करे। त कुमैल चयो मां अली जे इन मज़रिए खे ॾिसी करे चयो हल हादा काल ओ बाबल खैबर, चाहे उहो अली आहे जंहिं दरे खैबर खे पटियो, चाहे उहो अली आहे जंहिं अमर इब्न अब्दुल खे क़त्ल कयो। त मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॾिसी करे चयो कुमैल मां ख़ुदा जे कहर जी तस्वीर आहे अगर मैदान में हुदुसि ऐं ख़ुदा जे रहम जी तस्वीर आहे अगर मासूम ॿारनि सां गॾु। उहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी अदल ऐं सदाकत ते हिकु ईसाई राइटर लबनान जो जॉन जोरक चए थो कुतल यब्न अबी तालिब लिशिद्दत अदलिही, अबू तालिब जे पुट खे माण्हुनि इन जे करे क़त्ल करे छॾियो जो माण्हुनि खां अली जो अदल ऐं इंसाफ़ बराबरि न थियो। उहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे दौर में इमाम अहमद इब्न हंबल पंहिंजी किताब फ़ज़ाइल सहाबा में लिखे थो सुन्नत अज़ीम इमाम आहे, उहो चए थो अली उहा ज़ात आहे जो रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मुख़्तलिफ़ सहाबी हिक ॿिए जा मोहताज हूंदा। कंहिं वटि सखावत हूंदी त शुजात न हूंदी, कंहिं वटि शुजात हूंदी त सखावत न हूंदी, कंहिं वटि सखावत हूंदी त रहमत न हूंदी, कंहिं वटि रहमत हूंदी इल्म न हूंदो। कि तमामु सिफ़तूं जंहिं ज़ात में बराबरि हूंदियूं, जेको कंहिंजो बि मोहताज न हूंदो, उन ज़ात जो नालो अली इब्न अबी तालिब आहे। हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी रात मुबारक जंहिंजी विलादत खाने काबा में आहे। हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जेको दावत ज़ुलशिरा में रसूल ख़ुदा जी
पहिरीं नुसरत जो वाइदो अहिड़ो कयो जंहिं वाइदे तो कॾहिं न फिरियो। जंग उहद हुजे, जंग खंदक हुजे, जंग खैबर हुजे, सिर्फ़ सिर्फ़ जंगूं न, रसूल ख़ुदा जी आम ज़िंदगी में भी जॾहिं रसूल ख़ुदा हिक हिक मुस्लमान खे ॿिए जो भाउ बणायो, हज़रत अली खे कंहिंजो भाउ न बणायो। इहो ॿुधाए छॾियो त अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं मुस्लमाननि जे मिज़ाज में फ़र्क़ु आहे। हज़रत अली खे अगरि भाउ बणाई त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिर, या अली हे सभु दुनिया जा भाउर आहिनि, तूं मुंहिंजो दुनिया में भाउ आहे, तूं मुंहिंजो आख़िरत में भाउ आहे। हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा एतिरी त अज़ीम ऐं शरीफ़ ऐं करीम आहे जो हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम कॾहिं बि कंहिं ज़ालिम ते बि पहिरियों वार न कयो। उहो मरहब जेको कई मुसलमाननि जो कातिल हो, उहो मरहब जे कई मुसलमाननि खे भॼण ते मजबूर कयो, जॾहिं मरहब जे साम्हूं हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, उनखे बि पहिरियां दावत इस्लाम ॾिनो। मरहब मां तोखे दावत इस्लाम थो ॾियां, तूं इस्लाम जी दावत खे क़बूल कर। अगरि तूं इस्लाम जी दावत खे क़बूल करे तोखे अली क़त्ल न कंदो। उहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम अमर इब्न अब्दुल खे पहिरियां इस्लाम जी दावत ॾिनो। उहो अली अलैहिस्सलातु वस्सलाम हर जंग में इस्लाम जी पहिरियां दावत ॾेई करे ॿुधायो, इस्लाम मोहब्बत जो दीन आहे, इस्लाम अमुन जो दीन आहे, इस्लाम शराफ़त जो दीन आहे, इस्लाम करामत जो दीन आहे। जॾहिं अमर इब्न अब्दुल जी भेड़ अमर इब्न अब्दुल जे जनाज़े ते आई, चए तुंहिंजो कातिल को शरीफ़ हुयो। छो? जेके तो सोने जा लिबास पातल आहिनि, जेके तोखे सोने जा ज़ेवर पातल आहिनि, अगरि तुंहिंजो कातिल शरीफ़ न हुजे हा, तुंहिंजा ज़ेवर लुटे हा, पर तुंहिंजो शरीफ़ कातिल हो जेको तोखे क़त्ल करे हले वियो, तोसां तुंहिंजे लाश जी बेहरमती न कई अथई, तुंहिंजा हथ पेर न कटिया अथई। उहो हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी कुनियत अबुल हसन, हसन जो बाबो हुई मदीने में, पर कूफे में अली खे अबुल हसन चयो वेंदो। जॾहिं कूफे में मौला खे ज़ाहिर हुकूमत मिली त मौला जी कुनियत तब्दील थी वई, माण्हू अली खे सॾींदा अबुल ऐताम, माना यतीमनि जो पीउ। जॾहिं अली अलैहिस्सलातु वस्सलाम कूफे आया, मौला तमामु कूफे जे यतीमनि खे सॾायो। चइजो खां पोइ तव्हां जेको चवे तव्हां यतीम हो, तव्हां सीनो ताने चइजो असां यतीम न आहियूं, असांजो बाबो अली मौजूदु आहे। अली अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान जे आगाज़ में असां वटि कई चैरिटी वारा मुख़्तलिफ़ चैरिटियूं कयो आहे। मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हुकूमत जी कारंदनि खे घुरायो, चई हिन रमज़ान में तव्हां यतीमनि लाइ छा कयो आहे? कंहिं चयो मौला मां यतीमनि जे घर राशन ॾेई आयो आहियां, कंहिं चयो मौला मां यतीमनि जा घर ठाहिराया, कंहिं चयो मौला मूं यतीमनि जे लाइ ईद जा कपिड़ा वरिता आहिनि। मौला चयो इहे सभु नंढियूं शयूं आहिनि, जेका सभ खां ज़रूरी शइ हुई उहा तव्हां न कई आहे। चयो मौला उहा कहिड़ी आहे? मौला चयो सभिनी यतीमनि खे घुरायो, अॼु यतीमनि सां गॾु मां अफ़्तार कंदुसि। अली उन यतीमनि सां गॾु अफ़्तार कई ऐं ॿुधाई हिननि खे खाधे जी, खुराक जी, लिबास जी बाद में ज़रूरत आहे, पहिरियां उन शफ़क़त जी ज़रूरत आहे जेका पीउ जी शफ़क़त खां महरूम आहिनि। अली उन यतीमनि खे पाण सां गॾु विहारींदा हुया। हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी नमाज़, रोज़ो, ज़िक्र, हज एतिरे क़दुरु जो हिकु हिकु अमल खे क़ुरान बयानु कयो आहे। सूरह मुबारक माइदा आयत नंबर 55 में इरशाद आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनु अल्लज़ीना युक़ीमुनस सलात व युतून ज़कात व हुम राकिऊन। तव्हांजा टे वली आहिनि, अल्लाह वली, तव्हांजो रसूल वली ऐं उहो वली जे हालत रुकू में ज़कात नी। हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रिवायत थो करे, कंहिं पुछियुसि त मौला हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास तूं रसूल जो सहाबी आहे, तूं रसूल जो शागिर्द आहे, हे टियों वली केरु आहे? चई उहो वली उहो आहे जे हालत रुकू में ज़कात नी ऐं चए थो कसम आहे उन रब जी जंहिंजे कब्ज़े में अब्दुल्लाह इब्न अब्बास जी जान आहे, उन जे शान में जेका आयत नाज़िल थी उहा ज़ात अली इब्न अबी तालिब जी आहे। चए थो अब्दुल्लाह इब्न अब्बास छा अली जे शान में सिर्फ़ हिकायत आहे? चई न, सूरह मुबारक यासीन जी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमाम मुबीन। असां हर शइ जे इल्म खे जंहिंजे सीने में रखियोसीं उहो इमाम मुबीन आहे। चए थो मां रसूल ख़ुदा खां पुछो या रसूल अल्लाह मन हुआ इमामुल मुबीन, इहो इमाम मुबीन केरु आहे? रसूल ख़ुदा इशारो करे थो अली इमाम मुबीन आहे। अली अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मिंबर ते वेही करे दावे सलूनी कंदा हुया, माण्हुनि पुछो या अली तव्हां दावे सलून था कयो, कंहिं सवाल जे जवाब में मुंझी पओ। पाण फरमाईंदा मां कॾहिं बि कंहिं सवाल जे जवाब न मुझंदुसि। चई छो? चयो कमाल आहे मुंहिंजे रसूल जो जे पंहिंजे हथनि ते खणी करे मूंखे इहो इल्म तो कयो जीअं पखी पंहिंजे बचनि खे खाराईंदो। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं ॾाढी ख़ूबसूरती सां मौलाना साहब पंहिंजा लफ़्ज़ असांजी ट्रांसमिशन में रखी रहिया हुआ। इंशाअल्लाह इन ई ज़िक्र सां, इन ई ज़िक्र ख़ैर सां इंशाअल्लाह तव्हां ऐं मां ऐं हिते मौजूदु तमामु माण्हू इंशाअल्लाह असां इन ज़िक्र सां फैज़याब इंशाअल्लाह थींदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो ट्रांसमिशन में। नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिविलायत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। मौला की शहादत का दिन, मौला कायनात का वक्त आखिर है और मौला अपनी बेटी बीबी ज़ैनब से बातें कर रहे हैं। मैं पेश करता हूँ। आज बाबा ने लौट जाना है, आज बाबा ने लौट जाना है। अब तो ज़ैनब कलाम करे मुझसे, हश्र तब तक अब तेरी ज़मानत में। मेरा मकसद मेरा घराना है, अब तो ज़ैनब कलाम करे मुझसे। और सुनिएगा, एक मजलूम बाप एक मजलूम बेटी से क्या बातें करता है। सबके अश्कों को पहुंचने वाली तेरे आंसू कोई न पहुंचेगा, तेरे आंसू कोई न पहुंचेगा। मेरे बेटे तो दी बचाएंगे, तूने ज़ैनब इन्हें बचाना है। और मेरे बेटे जहां ठहरे जाए, उससे आगे भी है सफर तेरा, उससे आगे भी है सफर तेरा। मुंतज़िर उनकी नोके नेज़ा है, मुंतज़िर तेरा कैद खाना है। अब तो ज़ैनब कलाम करे मुझसे, और मुझको ज़ैनब माफ कर देना, तेरे जख्मों का एक सबब मैं हूँ, तेरे जख्मों का एक सबब मैं हूँ। मेरी हर ज़र्ब के बदले शामियों ने तुझे रुलाना है। अब तो ज़ैनब
कलाम के मुझसे। और जो ख़वातीन आज कूफे में तुझसे कुरान पढ़ने आती है, तुझसे कुरान पढ़ने आती है, संग मारेगी कल यही तुझको। अरे बागी कह कर तुझे बुलाना है, अब तो ज़ैनब कलाम के मुझसे। अली रज़ा हिमानी साहब जो आवाज़ हिन वक्त ट्रांसमिशन में शामिल कियो, बहुत शुक्रिया अली रज़ा साहब। साथ ही साथ आपके फ़र्जंद हैं जी असा सगद मोहम्मद अब्बास हिमानी साहब तशरीफ़ फरमा हैं, उन्हनि खे गुज़ारिश है तो पंहिंजी ट्रांसमिशन असांजी ट्रांसमिशन में पंहिंजो आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिद कूफा हुसैन का बाबा, शहीद मस्जिद कूफा हुसैन का बाबा, कतील गुरबत ज़हरा हुसैन का बाबा, शहीद मस्जिद कूफा हुसैन का बाबा। उसे तो मार दिया था मदीने वालों ने, उसे तो मार दिया था मदीने वालों ने, हुआ है कत्ल दोबारा हुसैन का बाबा, शहीद मस्जिद कूफा हुसैन का बाबा। वो गम सुनाता था कब बतूल को अपना, वो गम सुनाता था कब बतूल को अपना, था सोचो कितना अकेला हुसैन का बाबा, शहीद मस्जिद कूफा हुसैन का बाबा। और खुशी कबूल कहाँ थी उसे बतूल के बाद, खुशी कबूल
कहाँ थी उसे बतूल के बाद बरोज़ ईद भिगोया हुसैन का बाबा शहीद मस्जिद कूफा हुसैन का बाबा पुकारा आखिरी लम्हों में शुक्रिया फिजा पुकारा आखिरी लम्हों में शुक्रिया फिजा है कर्ज़दार तुम्हारा हुसैन का बाबा शहीद मस्जिद कूफा हुसैन का माशाल्लाह, बहुत शुक्रिया। अच्छा, जैसे सगद तशरीफ़ फरमा हैं ज़ाकिरा फ़रहीन ज़ैदी साहिबा सगद तशरीफ़ फरमा हैं उन्हनि जी तरफ़ वञणु चाहिनि था पाण जो ताल्लुक़ एडवोकेसी सां बि आहे, एडवोकेट भी आहिनि। सभिनी खां पहिरीं त बहुत शुक्रिया आपका, अपना वक्त निकाल के आप हमारी आज की ट्रांसमिशन में हमारी शामिल हो रही हैं। आपके अल्फाज हमारी आज की ट्रांसमिशन में इंशाअल्लाह शामिल हो रहे हैं। आज के दिन की मुनासबत से ज़रा चाहूँगी कि आपके अल्फाज भी शामिल हों। आज ऐसी अजीम हस्ती का दिन जिसके लिए रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि अली मुझसे है और मैं अली से हूँ, सुभान अल्लाह। तो आज उनके लिए कुछ अल्फाज आपकी ज़ुबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले मैं आपकी और आपकी टीम की ममनून व मशकूर हूँ कि आपने मुझे ये मौका फ़राहम किया कि मैं यहाँ आकर ज़िक्र विलायत अली इब्न अबी तालिब बयान कर सकूँ। बहुत शुक्रिया। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। परवरदिगार आलम कलाम बलागत निज़ाम में इरशाद फरमा रहा है, वमा अरसलनका इल्ला रहमतल लिल आलमीन, कि ए नबी हमने आपको आलमीन के लिए रहमत बनाकर भेजा। अब अगर हम हयाते अली मुर्तज़ा पर निगाह डालते हैं तो हमें अली, और जैसा कि आपने आयत की तिलावत फरमाई, हमें ज़ाते अली मुर्तज़ा और ज़ाते ख़त्मुल मुरसलीन साथ साथ नज़र आती है कि हबीब खुदा फरमाते हैं कि अना अलियुम मिन नूरिन वाहिद, कि मैं और अली एक ही नूर के दो टुकड़े हैं। कि ज़ाते अली इब्न अबी तालिब वो है कि एक साहब आए और दरियाफ़्त करने लगे कि आपने कैसे ये पढ़ दिया कि अली और रसूल में मुशाबिहत है, वो दोनों एक नूर के दो टुकड़े हैं, एक जैसे हैं, जबकि रसूल जो हैं वो नबी हैं, ओहदा नबूवत है उनके पास, अली नबी नहीं है। सामने एक तश्तरी पड़ी थी और उसमें सेब रखे हुए थे। एक मौलाना साहब ने उस सेब का एक टुकड़ा काट के उन साहब की तरफ, जो सवाल कर रहे थे, उन साहब की तरफ बढ़ाया और कहा कि इसे तनावुल फरमाइए। उन्होंने वो सेब तनावुल फरमाया और पूछा, बताइए कि इसका जायका कैसा है? कहा मीठा है, मज़ेदार है। फिर उसी सेब में से दूसरा टुकड़ा काट के उनकी जानिब बढ़ाया और कहा, इसे चखिए, अब बताइए ये कैसा है? कहा, मौलाना साहब आपका दिमाग ख़राब हो गया है, अजीब सवाल कर रहे हैं, उसी सेब में से दूसरा टुकड़ा काट के दे रहे हैं और मुझसे ये जानना चाह रहे हैं कि कैसा है? बिल्कुल वैसा है जैसा पहला था। तो उन्होंने कहा कि अली मुर्तज़ा बिल्कुल वैसे हैं जैसा पहला रसूल ख़त्मुल मुरसलीन मोहम्मद मुस्तफ़ा हैं। बस फ़र्क सिर्फ इतना है कि परवरदिगार आलम ने ओहदा नबूवत को ख़त्म कर दिया था, अब ओहदा इमामत का सिलसिले का आगाज़ होना था। ये जो ओहदा इमामत है, इसका जिक्र सही मुस्लिम में भी है, सही बुखारी में भी मौजूद है कि 12 इमाम मौजूद होंगे आपके बाद। तो जब सिलसिले
ओहदा नबूवत ख़त्म हुआ, ओहदा इमामत का आगाज़ शुरू हुआ, तो अली मुर्तज़ा रसूल मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा से कुछ कम नहीं है। बस फ़र्क सिर्फ इतना है, अगर मैं इस लिबास में देखूं कि लिबास नबूवत में जो है वो मोहम्मद मुस्तफ़ा नज़र आते हैं और लिबास इमामत में जो है वो अली मुर्तज़ा नज़र आते हैं। ज़ात अली मुर्तज़ा वो हस्ती है कि अगर हमें अली मुर्तज़ा को समझना है तो हमें सबसे पहले मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को समझना पड़ेगा। हमें समझना पड़ेगा कि ज़ात हबीब मुरसलीन क्या ज़ात है, वो हस्ती क्या हस्ती है कि जो आलमीन के लिए रहमत बनाकर भेजे गए। कि उनकी एक पड़ोसन, ये वाक़या बहुत मशहूर और मारूफ है कि एक ज़ईफ़ा जो है वो रोज़ाना आपके नमाज, जब आप नमाज के लिए जाते थे तो आपके ऊपर कचरा फेंका करती थी। तो जब एक रोज़ वो बीमार हो गई और हस्बे मामूल उसने वो काम अंजाम नहीं दिया, तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसकी अयादत के लिए उसके घर तशरीफ़ ले गए। हम और आप होते तो हम कहते अच्छा है बीमार हो गई, अल्लाह करे मर जाए। अल्लाह अल्लाह। हम और आप होते, हम और आप कहाँ खड़े हैं? हम और आप बजाय हम ख़त्म ज़ाते मोहम्मद मुस्तफ़ा की सीरत पर अमल पैरा नहीं हो रहे, गो कि हम उम्मत मुस्लिमा हैं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसकी आदत के लिए उसके घर गए। जब उसने आपका ये हुस्न इखलाक देखा तो वो औरत मुसलमान हो गई, आप पर ईमान ले आई। तो ज़ाते अली को अगर हम देखते हैं तो रसूल के मुशाबे नज़र आती है। ज़ाते अली इब्न अबी तालिब के अल्लाह के हबीब इरशाद फरमाते हैं कि अना मदीनतुल इल्म व अलीउन बाबुहा, कि अगर किसी को दायरा इस्लाम में दाखिल होना है, दीन इस्लाम में दाखिल होना है, तो पहले दरवाजे से दाखिल होना पड़ेगा। दरवाज़ा है ज़ाते अली मुर्तज़ा। अली मुर्तज़ा तक पहुँचोगे तो रसूल खुदा को पाओगे, जब रसूल को पालोगे तो खुदा को पालोगे, दीन मुकम्मल हो जाएगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जल्दी सा एक ब्रेक जो वक्त आया हुआ है नाज़रीन, वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात की था ना ब्रेक खां पोए। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 21 रमज़ान आज सोग का दिन है। एक मंजर कशी पेश कर रहा हूँ अपने दोस्त भाई ज़िशान आब्दी साहब का कलाम, आपकी इजाज़त से। हाय हैदर के जनाज़े पे अजब मंजर था, बेटियां कदमों से लिपटी थी, बसद आहो बुका बढ़ के शबे ने जो चेहरे से कफन बंद किया, देख कर भाई के चेहरे को ये ज़ैनब ने कहा, रुख से के बार कफन और हटा दो भैया, मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। आज बाबा जो मेरे घर से चले जाएंगे, फिर मुझे शाम
गरीबां में नजर आएंगे, इतने दिन कैसे गुजारूंगी बता दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। जैसे अम्मा की रिदा में थी शफाना की, क्या ये मुमकिन है कि उठ जाए मेरे बाबा भी, मेरी चादर मेरे बाबा को ओढ़ा दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। हाय शबीर से ज़ैनब ने कहा रो रो कर, सूना लगता है हमामे के बिना बाबा का सर पे बाबा के अमा माँ तो सजा दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। कैसे बतलाएं ये दिल गम से फटा जाता है, क्या जुदा बाप से होकर भी जिया जाता है। अपनी बहनों को फकत इतना बता दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। और गम में बाबा के तड़पता है, जरा देखो तो दूर बैठा है, बुला लाओ मेरे गाजी को पास कुछ देर तो बाके बिठा दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। रुख से के बार कफन और हटा दो भैया। मेरे बाबा का मुझे चेहरा दिखा दो भैया। जज़ाकल्लाह सैयद सरफराज नकवी साहब जो आवाज़ हो जेको असांजी ट्रांसमिशन में अल्हम्दुलिल्लाह शामिल थियो आहे। हिकु ॿियो आवाज़ असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहे शिराज मिराली साहब आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहींदमि ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त तव्हां जा लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
21 रमज़ान शहादत मौलाए कायनात अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जी शहादत जी हवाले सां जवाद जफरी साहब जी शायरी पेश किया। अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो अल्लाह जे घर में है दर्जे अल्लाह जे घर के है दर्जे जनमक तलगाह बनायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो तर खून में आ कुरान थियो जख्मी शेरे यज़दान थियो तर खून में आ कुरान थियो जख्मी शेरे यज़दान थियो जिब्रील रोई ऐलान कयो वडो ज़ालिम ज़ुल्म कमायो वारन में खाक वसाइन थियूं बाबे जो सोग मल्हाइन थियूं वारन में खाक वसाइन थियूं बाबे जो सोग मल्हाइन थियूं परदेस में हाय दूर थियो ज़ैनब कुलसूम जो सायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो कई कत्ल लई न इमामता इब्ने मुलजिम ते लानता कई कत्ल लई न इमामता इब्ने मुलजिम ते लानता जह पाक अलीअ जे बचड़न खे कूफे में यतीम बनायो कदी मातम आई कूफे में आराम ना है बीबी खे कदी मातम आई कूफे में आराम ना है बीबी खे करे कत्ल अलीअ खे मुसलमानन ज़हरा जो रूह रंझायो अज कूफे में कल में वारन मौला जो खून बहायो ज़हरा जो वेढ़ो उजड़ी व्यो थियो
कत्ल अबाबो ज़ैनब जो ज़हरा जो वेढ़ो उजड़ी व्यो थियो कत्ल अबाबो ज़ैनब जो जवाद जॾहिं अरशे फरशे मातम जो फर्श विछायो अज कूफे में कलमे वारन मौला जो खून वहायो अल्लाह जे घर में है दर्जे जनमक तलगाह बनायो अज कूफे में कलमे वारन मौला जो खून वहायो जज़ाकल्लाह। असगर हैदर रज़ा साहब तशरीफ़ रख फरमाइन उनके गुजारिश है तो अपनी आवाज़ ट्रांसमिशन में रखें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हैदर के यतीमों पर हैदर के यतीमों पर ये कैसा ज़माना है बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है हैदर के यतीमों पर ये कैसा ज़माना है बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है ये गुर्बते हैदर का मंजर है अजब हाय ज़ैनब को संभाले तो कुलसूम लिपट जाए गुर्बत में ही बेटों ने ये फर्ज निभाना है बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है अब्बास की गुर्बत का कैसे हो बयां मंजर के बाबा से बिछड़ना कब आसान है बेटों पर सामने बहनों के अब सब्र दिखाना है बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है रुख कर के बक़ैया का शबर ने कहा रो कर ए अम्मा चली आओ है सख्त घड़ी हम पर कि घर से हमें बाबा की मैयत को उठाना है बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है शबीर ये रो रो कर कहने लगे ज़ैनब से कि दरवाजे पे बैठे हैं वो गिरिया कोना कब से कूफे के यतीमों को बाबा से मिलाना है
बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है। ऐ हैदरोज़ी शां अब दिल गम से न फट जाए। हसनैन ने फिजा से रो रो के कहा हाय, हाँ तुमने ही ऐ अम्मा अब साथ निभाना है। बाबा के जनाजे से बहनों को छुड़ाना है। नंढो नंढो हिस्सो आहे जेको तव्हां मां असां सभई गॾिजी हेड़ियुनि महफ़िलुनि में शामिल कयूं था। न त हेॾियूं वॾियुनि हस्तियुनि जो ज़िक्र करणु इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त अलाह असां इहा ज़ुबान ॾिनी आहे जो असां अहिड़ियुनि वॾियुनि हस्तियुनि जो ज़िक्र करे सघूं था। इन लाइक़ असां थिया आहियूं जो हेड़ियूं ट्रांसमिशन्स तव्हां ताईं पहुचाए सघूं था। असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं ज़ाकिरा रक्षंदा फ़ारूक साहिबान जेके तशरीफ़ रखनि थियूं। मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ बि वञिजे। रक्षंदा साहिबा, आपके अल्फाज आज के दिन के मुनासिबत से मैं चाहती हूँ हमारी ट्रांसमिशन में शामिल हों। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं शुक्रगुजार हूँ धरती टीवी की कि जिन्होंने आज के दिन के मौके पर मुझे यहाँ पर बुलाया है। बहुत शुक्रिया आपका कि आप वक्त निकाल के हमारी ट्रांसमिशन में आई। अल्लाहुम्मा लान क़तलतल अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम। आज का दिन उम्मत मुस्लिमा के लिए बहुत ही क़यामत का दिन है। आज के दिन अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब इमामुल मुत्तकीन, शाफ़ाए महशर, साक़ी कौसर, वसी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़ातह बद्र हुनैन, फ़ातह खैबर अली इब्न अबी तालिब की शहादत का दिन है। आज की मुनासबत से कुछ अहवाल कहूँगी, शब-ए 19 का 19 रमज़ान का कहूँगी कुछ हाल कि जब मेरे मौला मस्जिद कूफ़ा की तरफ चले हैं और मस्जिद कूफ़ा में पहुँचकर आपने उल्टे लेटे हुए इब्न मुलजिम को, जो कि आपका कातिल था, उसको ठोकर मार के कहा है उठ कि नमाज का वक्त हो गया है। यहाँ मैं उम्मत मुस्लिमा तक यही पैगाम पहुँचाना चाहूँगी कि अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब वो शख्सियत है कि जो अपने कातिल को, अपने दुश्मन को भी बेनमाजी देखना पसंद नहीं करते। तो मुझे इंसाफ से बताइए कि अपने चाहने वालों को वो बेनमाजी किस तरह से बर्दाश्त करेंगे। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब, आज जो मैं असल मकसद है मेरा ये बयान करने का वो है फुस्तो बेरब्बिल काबा, कि वो जुमला जो अमीरुल मोमिनीन ने बादे ज़रबत अदा किया था उसके क्या मायने और मफ़ाहिम हैं। देखिए कुरान करीम में परवरदिगार आलम ने इरशाद फरमाया फ़स्कुरूनी अस्कुरकुम, कि ऐ मेरे बंदे तू मेरा जिक्र कर मैं तेरा जिक्र करूँगा, तू मुझे याद कर मैं तुझे याद करूँगा, तू मेरा शुक्र कर मैं तेरा शुक्र करूँगा। ऐ मेरे बंदे तू मेरा ज़ाकिर बन जा मैं तेरा ज़ाकिर बन जाऊँगा। जो जिक्र करे उसे ज़ाकिर कहते हैं। तो अब मुझे इंसाफ से बताइए कि अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब ने अपनी 64 बरस की हयात में जब भी जिक्र किया है, जब भी जो भी कदम उठाया है, उसमें परचम तौहीद को सर बुलंद रखा है। खाना काबा से लेकर कूफे की मस्जिद के आखिरी सजदे तक आपकी ज़िंदगी का हर लम्हा जिक्र तौहीद का परचम बुलंद करने में लगा रहा। और जब आखिरी ज़रबत मस्जिद कूफा में मौला अली की जहर आलूद तलवार से आपका सर शगाफ्ता हुआ और इमाम हसन अलैहिस्सलाम मौला अली अलैहिस्सलाम के पास पहुँचे और चाहा कि आपके सर पर पट्टी बांधे, तो एक दफ़ा अली इब्न अबी तालिब ने कहा कि बेटा हसन, मुझे सिर्फ इतना बताओ कि क्या मेरे खून से मेरी दाढ़ी रंगीन हो गई है, सुर्ख हो गई है? तो इमाम हसन ने कहा कि हाँ बाबा, आपके खून से आपका पूरा चेहरा, आपकी पूरी दाढ़ी रंगीन हो गई है। तो उस वक्त मौला कायनात अली इब्न अबी तालिब ने कहा था सदक़ल्लाहु रसूलल्लाह, कि मुझे रसूलल्लाह ने पहले ही बता दिया था कि एक ज़रबत ऐसी होगी अली कि जिससे तुम्हारी दाढ़ी रंगीन हो जाएगी और बस उसी ज़रबत से तुम शहादत के मनसब पर फायज़ हो गए। और उसके बाद मौला अलैहिस्सलाम ने कहा फुस्तो बेरब्बिल काबा, रब्बे काबा की कसम आज अली कामयाब हो गया। क्या अली की शान है कि खाना काबा में पैदा हुए और कूफे की मस्जिद में शहीद हुए।
अल्लाह, बहुत शुक्रिया आपके अल्फाज हमारी ट्रांसमिशन में रखने का। ऐं कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे वक़्तन फ़वक़्तन जॾहिं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो त नंढपिण में जेको तव्हांखे पढ़ियल हूंदो आहे उहो यादि ईंदो आहे। जिस तलवार का ज़िक्र जो आप कर रही थी, कहीं मैंने पढ़ा कि वो कोई 1 महीना उस जहर में भिगोई गई थी और उसके बाद फिर जी 10,000 दरहम में उससे जहर आलूद करवाया था। खुतामा के बिल्कुल। बारे में भी आप लोग जानते हैं बिल्कुल, कि बिल्कुल, जो खवारिज की जो है बेटी थी, जो जंग सिफ़ीन में जो है वो मारे गए थे जी। और उसके अंदर नहरवान में जी, और उसके अंदर जो है उस एक आग थी मौला कायनात से दुश्मनी की, तो उसने जो है अपने मुलजिम को एक तरीके से हायर किया था कि वो जो है बिल्कुल बिल्कुल। और देखें कि हम असां ॻाल्हि हिते हज़रत अली करम वजो जे करे रहिया आहियूं, उहे वञी रहिया आहिनि फजर जी नमाज़ अदा करण, ऐं उन्हनि जा कातिल जेके उते पहुता आहिनि, उहे इब्ने मुजलिम उते पहुतो आहे, उहे निंड में आहिनि, उन्हनि खे बि उथारियो आहे, उन्हनि खे बि नमाज़ जी दावत ॾिनी आहे। सुभान अल्लाह। असां गॾु आवाज़ जो साथ आहे, मां चाहियां थी त सिलसिलो उनजो बि जारी रहे ताकी तमामु असांजा जेके भाइर ऐं भेनरूं हिते आयल आहिनि तमामु उन्हनि जूं आवाज़ूं असां शामिलु करे सघूं। असां गॾु शहबाज़ अली वारिस साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी आवाज़ चाहींदमि त अॼोकी ट्रांसमिशन में शामिलु थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करम रहमत इनायत हो रही है, करम रहमत इनायत हो रही है कि हम जैसों से मिदहत हो रही है, कि हम जैसों से मिदहत हो रही है। जले ज़िक्रे अली से जलने वाले, जले ज़िक्रे अली से जलने वाले, हमारी तो इबादत हो रही है, हमारी तो इबादत हो रही है। दिले मोमिन में बुग़्ज़े आले आमा, दिले मोमिन में बुग़्ज़े आले आमा, अमानत में खयानत हो रही है, अमानत में खयानत हो रही है। अबू तालिब कहा करते थे अक्सर, अबू तालिब कहा करते थे अक्सर, नबी सो जाए इबादत हो रही है, नबी सो जाए इबादत हो रही है। बहुत शुक्रिया, जज़ाकल्लाह। मौलाना साहब तव्हांजी तरफ़ मां अचणु चाहियां थी, ऐं 2 मिंटनि जो वक़्तु आहे असां वटि मुख़्तसरनि तव्हां खां। ही हस्तियूं अहिड़ियूं आहिनि जिन जे बारे में जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे, पर मां चाहींदी आहियां त असांजे प्रोग्राम खां, हिन ट्रांसमिशन खां जेतिरा माण्हू फैज़याब थी सघनि, जेतिरा माण्हू नॉलेज हासिलु करे सघनि, ओतिरो वधीक बहितर आहे। थोरो सो हज़रत अली करम वजह जा
ताक़त जे किस्सा असांखे नज़र अचनि था, उहा ताक़त जेका असांखे जंग ख़ैबर में जंग बदर में जीअं तव्हां फरमाए रहिया हो असांखे नज़र आई। हिकु किस्सो मां पढ़ी रही हुअमि जंहिंमें हिकु कुएं जो बि ज़िक्र हो, त उहो पत्थर जेको कंहिंखां न टोड़ियो वियो, हज़रत अली पंहिंजे उंगुश्त खां उहो पत्थर अधु कयो, उतां पाणी रवां दवा थी वियो। उन्हनि किस्सनि खे मद्देनज़र रखते मां तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी ऐं उन्हनि जी ताक़त जे हवालो पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी। मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी ताक़त ऐं शुजात जे बारे में मौला जा मोतरफ़ हुया मुसलमान भी, मौला जी ताक़त या मोतरफ़ हुया ईसाई भी, मौला जी ताक़त या मोतरफ़ हुया यहूदी भी, मौला जी ताक़त या मोतरफ़ हुया काफ़िर भी। हाँ अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी शहादत 19 रमज़ान ज़ख़्मी जेको थिया 19 रमज़ान सन 40 हिजरी में थिया, माना हिजरत खां 40 साल पोइ, ऐं शहादत मौला जी 21 रमज़ान ते थी। हाँ मां जेका शइ जीअं तव्हांजो सवालु आहे बिल्कुलु अलॻि रुख सां ताकी असांजे नाज़रीन जे इल्म में इज़ाफ़ो थिए, त मौला जे क़त्ल जी साज़िश पहिरीं तॾहिं थी जॾहिं मौला जो सन मुबारक 13 साल हो। पहिरीं साज़िश अली जे क़त्ल जी तॾहिं थी जॾहिं 13 साल मौला जी सिर्फ़ु उमिरि हुई, जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में दावत ज़ुल अशीरा रखी, उते हज़रत अली अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा जी नुसरत ऐं मदद जो वाइदो कयो त काफ़िर जो मसइलो ई कोन्हे, रसूल जो हिफ़ाज़त करणो आहे, नंढड़ो आहे हिनखे क़त्ल कंदासीं, उनखां बाद में असां रसूल खे क़त्ल कंदासीं। पर अलाह ताईं हज़रत अली अलैहिस्सलाम खे एॾी शुजात ऐं ताक़त ॾिनी हुई जो जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जो नंढड़ो ॿारु आहे, अरब में फ़ैसिला थींदा, क़िसास थींदो, जंगियूं हलंदियूं, पर अगरि ॿारनि जे हथों मरिजी वेंदो त पोइ का बि जंग न थींदी, का बि जिदल न थींदो, चवंदासीं ॿारनि जो मसइलो आहे, पाण में ॿार विड़ी पिया, ॿार मारिजी वियो, किसो ख़तमु थी वियो। हिकु हज़रत अली अलैहिस्सलाम ते हमले जे लाइ पूरा कुरैश जा कई सौ ॿार आया, जीअं आया ॿार मुतमइन आहे असां एतिरा अली अकेलो आहे, जीअं हज़रत अली अलैहिस्सलाम ते हमले जे लाइ जेके ॿार आया अकेले हज़रत अली अलैहिस्सलाम उन्हनि ॿारनि सां उहो हशर कयो जो उहे ॿार वरी अली अलैहिस्सलाम ऐं रसूल ख़ुदा ते हमले जो सोचूं बि न। जंग बदर जॾहिं थी त हज़रत अली अलैहिस्सलाम जी शुजात ऐं ताक़त जा काफ़िर ईअं मोतरफ़ हुया त हर काफ़िर चए पियो त मां मैदान मां तॾहिं भॻो आहे जो मुंहिंजे कढ अली हुयो, ॿियो चो अली त मुंहिंजे कढ हुयो। जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहे साॻा माण्हू जेके भॻा हुया, जेके काफ़िर हुया बदर में, ऐं इहे फ़तेह मक्का जे मौक़े ते मुस्लमान थिया चई या रसूल अल्लाह असां बदर खां वठी परेशान आहियूं, हिन जे पोयां बलियो, हिन जे पोयां बलियो, हिन जे पोयां बलियो, त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो अल्लाह साईं हज़रत अली जी सूरत में फ़रिश्ता मोकिलिया हुया। उहे फ़रिश्ता सिर्फ़ु जेके रसूल जी मदद जे लाइ आया, सिर्फ़ु ज़ात अली जी सूरत में आया। छाजे करे त अल्लाह ताईं अली जे चेहरे ते एतिरो रोब ऐं दबदबो रखियो जो अली जे चेहरे वारे फ़रिश्ते खे ॾिसी करे बि काफ़िर डिॼण लॻा। हज़रत अली अलैहिस्सलाम जंग उहद जे मौक़े ते शुजात अली आहे, जॾहिं सभु मुस्लमान माले गनीमत ॿियनि चकरनि में अची विया, अकेलो अली अलैहिस्सलाम उन मैदान में पहाड़ वांगुरु बीठो रहियो। ऐं जॾहिं मौला खां बाद में माण्हुनि पुछो या अली जॾहिं सभु हलिया विया तव्हां बि हलिया वञो आहे, त मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था जंग जो छा बि नक्शो थियो आहे, मां पंहिंजी जान रसूल ते कुर्बान करण जे लाइ वियोसि ऐं मां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं ऐं जंग उहद में बि काफ़िरनि जो सभ खां पहिरियों निशानो ज़ात अली हुई। पर हज़रत अली अलैहिस्सलाम उन दिफ़ा कयईं। कमाल जी ॻाल्हि आहे, एतिरी लतीफ़ ॻाल्हि आहे, ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जी शुजात आहे। अरब जा पहलवान जॾहिं मैदान जंग में वेंदा, हिकु तलवार हथ में खणंदा, ॿी पंहिंजे जिस्म ते ज़र पाईंदा, उहा ज़र जेका ई लोह जो टुकड़ो हूंदी। हज़रत अली जी शुजात उन ज़र मां बि मौला जी फज़ीलत आहे, उहा इहा जेके बि पहलवान वेंदा उनजी ज़र खे लोह जा ॿ टुकड़ा लॻल हूंदा, हिकिड़ो अॻियां लॻल हूंदो, ॿियो पोयां लॻल हूंदो। अकेलो अली हो जंहिंजी ज़र ते लोह सिर्फ़ु अॻियां लॻल हो, पोयां न लॻल हो। जॾहिं मौला खां पुछो मौला तव्हां पंहिंजी ज़र ते पोयों लोह छो था हलायो, चई पोयों लोह उहो हलाए जंहिंजो भॼण जो इरादो हुजे। मुझे तो करे इरादो ही ना भेजल जो मां त वेंदो ही मैदान जंग में शहादत जी तमन्ना जे लाइ। हज़रत अली अलैहिस्सलाम जी शुजात जॾहिं अमर इब्न अब्दुवद मौला खे चयो त तूं मुंहिंजे साम्हूं आयो, तूं त मुंहिंजे ॿार आहे, मुंहिंजे साम्हूं अबू तालिब अची आहे, मुंहिंजे साम्हूं अली जो रसूल जो चाचो अची आहे, तुंहिंजे साम्हूं मां नथो मिलणु चाहियां। त मौला चयो पहलवान जो तारीफ़ उमिरियूं न कराईंदियूं आहिनि, तूं वार कर, उनजे बाद में मां तोते वार कंदुसि। हुन मौला ते वार कयो ऐं मौला जो सर मुबारक ज़ख़्मी थियो। पहिरीं ज़रबत अली जे सर ते अमर इब्न अब्दुवद हईं ऐं मौला उनजे बदिले में ॿी ज़रबत अमर इब्न अब्दुवद खे हईं, जंहिंसां वासिल जहनुम थियो। नबी पंहिंजे लफ़्ज़नि में सूरह नजम में आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा, नबी कुझु बि न चवंदो आहे, जेको चवंदो आहे उहो वही हूंदी आहे। रसूल ख़ुदा फरमायो उन लफ़्ज़नि सां अली जी हिकु ज़रबत
सकलैन जी इबादत खां अफ़ज़ल आहे। हज़रत अलैहिस्सलाम जिन ज़ख़्मी सर ते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पटी पिया ॿधनि ऐं रसूल जी अखियुनि में ॻोढ़ा हुया, अली जे चेहरे ते तबस्सुम हुयो। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, या अली तू अॼु फाते थी आयो आहे। त मौला फरमाइनि था, या रसूल अल्लाह तव्हां मुंहिंजी हिन ख़ुशी ते पंहिंजी अखियुनि में लुड़क छो था आणियो? जी फरमायो तुंहिंजी हिन ज़रबत खे ॾिसी करे मूंखे उहा ज़रबत यादि थी अचे जेका सन 40 हिजरी में कूफे में तुंहिंजे सिर ते लॻी वेंदी। मौला अलैहिस्सलाम चवनि हा, या रसूल अल्लाह दुआ घुरो, उहो मौक़ो टरी वञे पर अली जी शुजाअत हुई। फरमायो या रसूल अल्लाह मुंहिंजो ईमान सालिम हूंदो। फरमायो या अली तुंहिंजो ईमान कामिल आहे, तूं कुल ईमान आहे ऐं तुंहिंजी उहा शहादत जी मौत आहे। पाण फरमायो या रसूल अल्लाह अगरि तव्हांजो वाइदो आहे उहा शहादत जी मौत आहे त मां उन शहादत जी मौत लाइ आमद आहियां। अली अलैहिस्सलाम जी शुजाअत इहा आहे, कॾहिं बि कंहिं बि जंग में कंहिं बि मजबूरी जे बावजूदि अली मैदान न छॾियो, हमेशह अली अलैहिस्सलाम मैदान रहिया। पर मां तव्हांजे चैनल ते तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, शुजाअत सिर्फ़ु हमले करण जो अंदाज़ न आहे, शुजाअत सब्र जो नालो आहे। इन पूरी शुजाअत जी कहाणी इहा आहे, अली कॾहिं बि कंहिं ते पहिरियां हमिलो न कयो आहे, कंहिं बि तारीख़ में अली पहिरियां हमिलो न कयो आहे। पहिरियां अली दावत इस्लाम ॾिनी आहे, दावत ईमान ॾिनी आहे, दावत सुलह ॾिनी आहे। अगरि उनजे बाद कंहिं क़बूल न कई आहे उनजे बावजूदि मौला हमिलो कयो आहे। ऐं मौला अली अलैहिस्सलाम जी इन शुजाअत, सखावत, इबादत जे लाइ बसि एतिरो ई आहे। रसूल ख़ुदा फरमायो, या अली अंत मिन्नी बिमंज़िलति मूसा व हारून, तुंहिंजी मंज़िल उहा ई आहे मूं वटि जेका हज़रत हारून जी जनाब मूसा वटि। बसि फ़र्क़ु इहो आहे, इल्ला अन्नहु ला नबी बादी, सवाइ इन जे जो मूंखों पोइ को नबी न आहे। बाक़ी तमाम कमालात जो मरकज़ ज़ाते अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम। वॾी महिरबानी तव्हांजी। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। तव्हां सभिनी खे भली कार ट्रांसमिशन में हे ट्रांसमिशन्स अहिड़ियूं महफ़िलूं तव्हांजे लाइ असां सजाईंदा आहियूं ताकी तव्हां ई मां गॾिजी असां सिखी सघूं, तव्हां ई मां गॾिजी उहो सबक़ु हासिलु करे सघूं जेको असां सभिनी ताईं पहुचणु इलाही ज़रूरी आहे। मां अचणु चाहियां थी असां सां गॾु कुझु आवाज़ूं बि तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु सैदा अलिशबा रिज़वी साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी तन्हाइयाँ आज तक कोई समझा कहाँ ऐली तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी तन्हाइयाँ जगमगाती ना तौहीद में घर से मटती न तौहीद में आखिरश पे से मटती कहाँ ऐली तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी तन्हाइयाँ पूछती है सलूनी यही है कोई इल्म कश है कोई हाय कोई नहीं था वहाँ ऐली तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी तन्हाइयाँ ऐली तेरी
ज़ाकिरा रखशंदा साहिबा आपकी तरफ ज़रा आना चाहती हूँ। ये जिस तन्हाई की बात हो रही है उस तन्हाई के आगाज़ पे कुछ अल्फाज आपके मैं रखना चाहूँगी। हम बेटियाँ जब भी अपने वालिद की बात करते हैं, हम आम इंसान की बात करें तो हम बेटियां जब अपने वालिद की बात करते हैं तो ऐसा लगता है कि उनका साया हमारे सरों पर ऐसे है कि किसी की बुरी आंख नहीं देख सकती हमें। तो ये तो शेर खुदा थे, मुश्किल कुशा थे, मौला अली थे, वो थे कि जिनकी बहादुरी के, जिनकी ताकत के किस्से थे। इनका अपनी बेटियों से बिछड़ना, ज़रा उसके लिए अल्फाज शामिल करिएगा। सबसे पहले तो मैं ये कहूँगी कि जनाब ज़ैनब और उम्मे कुलसूम के लिए इस वक्त ये बहुत सख्त मरहला है कि आपका बाबा ज़ख्मी है। आपने हमेशा अपने बाबा को शुजा देखा, आज वो फातह खैबर जो है वो ज़ख्मी है और ज़ख्मी हालत में है। जनाब ज़ैनब और उम्मे कुलसूम बहुत बेचैन हैं आज के दिन। जनाब ज़ैनब उम्मे कुलसूम तबीब के चेहरे को देखती हैं, तबीब मौलाए कायनात के चेहरे को देखता है जो कि जर्द पड़ता जा रहा है कि इतने में जनाब ज़ैनब के सर से हल्की सी विदा खिसकती है। तो मौलाए कायनात कहते हैं कि अब्बास ज़रा ज़ैनब से कहो चादर सही कर ले, अभी मैं अली इब्ने अबी तालिब ज़िंदा हूँ। परेशानी का आलम था और फिर मौलाए कायनात अली इब्ने अबी तालिब ने अलमदारी के मनसब पर हज़रत अब्बास को फ़ाइज़ किया कि मैं अपनी आँखों के सामने अब्बास को अलमदारी के मनसब पर फ़ाइज़ देखना चाहता हूँ। अब्बास अलमदारी के मनसब पर फ़ाइज़ हुए तो मौलाए कायनात को अपनी बेटियों का इतना ख्याल था कि मौलाए कायनात ने कहा, जाओ ज़ैनब उम्मे कुलसूम अलम के साए में चली जाओ, आज से तुम्हारे पर्दे का मुहाफ़िज़ अब्बास होगा। इधर ज़ैनब उम्मे कुलसूम अलम के साए में आई हैं, उधर मेरे मौलाए कायनात को आखिरी हिचकी आई है। इधर मौलाए कायनात को आखिरी हिचकी आई, ज़ैनब दौड़ी है, बाबा आवाज़ें दी हैं, बाबा बाबा पहले तो खून भरे चेहरे की बला लूँगी मैं, अपने रूठे हुए बाबा को मना लूँगी मैं। ज़ैनब उम्मे कुलसूम का क्या हाल है। ज़ैनब को फिर गले से लगा लो तो जाइयो, ज़ैनुल लबा के तौक बढ़ा लो तो जाइयो, सेहत तो हो चली है नहा लो तो जाइयो, बाबा नमाज ईद पढ़ा लो तो जाइयो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां कुछ आवाज़न जो भी साथ आहे ऐं ये वक़्तु ईअं निकिरंदो पियो वञे जीअं ट्रांसमिशन जे आगाज़ में मां चयो हो त अॼु जंहिं हस्ती जे बारे में पंहिंजे ट्रांसमिशन में असां लफ़्ज़ रखण वारा आहियूं, शायदि असांजा लफ़्ज़ घटि थी वञनि पर उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जा वाक़ियात, मौजिज़ा उन्हनि जा, उहे कॾहिं ख़तमु थियण वारा न आहिनि। असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब सैयद नासिर आगा साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी आवाज़ शामिल कनि। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। धरती टीवी का कि मुझे प्लेटफॉर्म प्रोवाइड किया जहाँ पे मौलाए कायनात हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम की मसाइब बयान कर सकूं। चंद बंद पेश कर रहा हूँ। हाँ रोज़दारो हो बुका के ये रोज़ है, सादात पर नज़ूले बला के ये रोज़ है, सरताजे औसिया की अज़ा के ये रोज़ है, तुमसे विदाए शेरे खुदा के ये रोज़ है, हाय ज़ख्मी हुआ इमाम तुम्हारा नमाज में, जालिम ने रोज़ादार को मारा नमाज में। हाय अली हाय अली
हाय अली, हाय अली, हाय अली, हाय अली। मस्जिद कूफा में बहा खूने अली, हाय अली, हाय अली, हाय अली। लर्ज़ा फलक और ज़मीं कांप उठी, हाय अली, हाय अली, हाय अली। हाय ये रमजान में क्या हो गया, कत्ल हुए सजदे में शेरे खुदा, कत्ल हुए सजदे में शेरे खुदा। और ज़ैनब कुलसूम पे है सख्त घड़ी, हाय अली, हाय अली, हाय अली। ऐ बिने मुलजिम ये गज़ब क्या किया, छुप के मेरे मौला पे हमला किया, छुप के मेरे मौला पे हमला किया। रोते हैं रोने लगे अर्श पे जिब्रील भी, हाय अली, हाय अली, हाय अली। घर से अली जिस घड़ी जाने लगे, आ गई मुर्गाबियां सब सामने, आ गई मुर्गाबियां सब सामने। कहती थी ना जाइए आकाली, हाय अली, हाय अली, हाय अली। एक ही ज़रबत का असर सख्त था, मौला मेरा सजदे में जख्मी हुआ, हाय मौला मेरा सजदे में जख्मी हुआ। जहर में तलवार थी डूबी हुई, हाय अली, हाय अली, हाय अली। बोले हसन से ये अली मेरे लाल, रखना है अब सबका तुम्हें ही ख्याल, रखना है अब सबका तुम्हें ही ख्याल। इतना कहा और हुए रुखसत अली, हाय अली, हाय अली, हाय अली। नासिर शबीर है नौहा गुनाम, मजलिस हैदर में है हर सूफ गाम, है मजलिस हैदर में है हर सूफ गाम। खून में है डूबा हर एक मातमी, हाय अली, हाय अली, हाय अली। मस्जिद कूफा में बहा खूने अली। बहुत शुक्रिया। सगत शारिका बतूल साहिबा हैं जगह तशरीफ़ फरमा हैं, जल्दी सा उन्होंने जो आवाज़ शामिल करना चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिदे कूफा है रोज़ादार है, मस्जिदे कूफा है रोज़ादार है। फ़र्क से ऊंची लहू की धार है, मस्जिदे कूफा है रोज़ादार है। आहदा मादे पैगंबर के लिए, आहदा मादे पैगंबर के लिए, जहर में डूबी हुई तलवार है। मस्जिदे कूफा है रोज़ादार है। कह रहा है ज़ख्मी सर से बह के खून, कह रहा है ज़ख्मी सर
से बह के खून, दूसरा सजदा बहुत दुश्वार है। मस्जिद कूफा है रोज़ा दार है, रात तक आबाद था हक का बयां, रात तक आबाद था हक का मकान। सुबह को उजड़ी हुई सरकार है, मस्जिद कूफा है रोज़ा दार है। बहुत शुक्रिया। सैयद अली रज़ा साहब तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निकला है जनाजा कोई, अल्लाह के घर से निकला है जनाजा कोई, अल्लाह के घर से। अफलाक में एक शोर है, मातम के असर से। अरे अफसोस के मस्जिद में नमाजी गया मारा, अफसोस के मस्जिद में नमाजी गया मारा। कुछ कम नहीं ये हश्र क़यामत के असर से। अरे शबीर को याद आ गई खुद अपनी सकीना, शबीर को याद आ गई खुद अपनी सकीना। ज़ैनब को जज़ाकल्लाह। बहुत शुक्रिया। असां गॾु हिकु ॿी आवाज़ तशरीफ़ फरमा है नईम रज़ा हैदर साहिब आहिनि। जल्दी सां उन्हनि जो आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हैदर को मारा रोज़ादारों क़यामत के दिन हैं, हमसे बिछड़ा है मौला हमारा। रोज़ादारों क़यामत के दिन हैं, शब ये 19वीं के सियाई, खून में डूबा मोहम्मद का भाई। रो रहा है सहर का सितारा,
रोज़ादार क़यामत के दिन हैं। खाक बेवारिसी के सरों पर काले परचम लगे हैं घरों पर। हमसे बिछड़ा है मौला हमारा, रोज़ादार क़यामत के दिन हैं। जैदी साहब तहां जो आवाज़ ट्रांसमिशन में रखना सी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोता है देख कर ये मुसल्ला लहू लहू, सजदे में है हुसैन के बाबा लहू लहू, सजदे में है हुसैन के बाबा लहू लहू। ज़ैनब ने बोसले के कहा ये जबीन पर। ज़ैनब ने बोसले के कहा ये जबीन पर। किसने किया ये आपको बाबा लहू लहू, सजदे में है हुसैन के बाबा लहू लहू। ये आवाज़ तशरीफ़ फरमा है, उनकी गुजारिश है बेटा आपका नाम बताइएगा। दूरे शहवार, बिस्मिल्लाह कीजिए। माई कौन है आप? बिस्मिल्लाह कीजिए। कूफे की गलियों में कोहराम है, कूफे की गलियों में कोहराम है। उठ गया बाप का सर से साया, आज ज़ैनब यतीम हो गई। उठ गया बाप का सर से साया, आज ज़ैनब यतीम हो गई। रो रहे हैं ये मेहराब मिंबर, कह रहे हैं ये जिब्रील रोकर। इब्ने मुल्जिम ने ये जुल्म ढाया, आज ज़ैनब यतीम हो गई। उठ रहा है जनाजा अली का, एक महशर का आलम है बरपा। सबके होठों पे है एक नोहा, आज ज़ैनब यतीम हो गई। और अर्श पे मुस्तफ़ा रो रहे हैं, सब के सब अंबिया रो रहे हैं। है फरिश्तों में कहो राम बरपा, आज ज़ैनब यतीम हो गई। उठ गया बाप का सर से साया, आज ज़ैनब यतीम हो गई।
असां गॾु वक़्तु ॾाढो मुख़्तसर बचियो आहे, पर कुछ शयूं आहिनि जेके मां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल करणु चाहियां थी। ज़ाकिरा फ़रीन ज़ैदी साहिबा असां सां गॾु तशरीफ़ फरमाइन। कुछ ब्रेक के दौरान आप कुछ फरमा रही थी, मैं चाहती हूँ कि वो हमारे नाज़रीन तक भी पहुँचे। वजह शहादत की हम बात कर रहे थे, ज़रा 1 मिनट में मुख्तसर मैं कहती हूँ कि वो बात हमारे नाज़रीन तक भी पहुँचे। बिस्मिल्लाह। जहाँ तक बात है शहादत की, तो हम तारीख़ में हमें यह मिलता है कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और उनके अहले बैत, उनकी जो शहादत हमें मिलती है वो उसकी वजह फ़क़त और फ़क़त अहले बैत की मोहब्बत और मवद्दत है। और जहाँ तक शहादत मौलाए मुत्तक़ियान अली इब्न अबी तालिब की बात करते हैं अगर हम, तो मौला की शहादत की वजह अजीब वजह नज़र आती है कि मौला मुत्तक़ियान अली इब्न अबी तालिब ख़ुद फरमाते हैं कि मेरी शहादत की वजह अदल व इंसाफ है। इस कदर, और अगर हम तारीख़ को उठाकर देखते हैं तो एक और वजह भी हमें मौला की शहादत की नज़र आती है इसके साथ साथ कि कुत्तामा जो अपना हक़ महर जो है वो मुअय्यन कराती है अब्दुर्रहमान इब्न मुलजिम से कि वो उसकी मोहब्बत में दीवाना होता है, तो कहती है मेरा हक़ महर ये है कि तुम मुझे अली इब्न अबी तालिब का सर दो मेरे हक़ महर में। लानत हो उस पर कि ये अजीब हक़ महर इस्लाम में हमें कहीं तारीख़ में उठाकर देखते हैं, कहीं ऐसा हक़ महर जो कि एक वाजिब और एक शरई काम है हक़ महर अदा करना, लेकिन ये हक़ महर कैसा हक़ महर उस औरत ने मुंतखब किया है कि जो नाजायज़ करार दिया जाता है। बेशक कि उसका सर मांगा है हक़ महर में कि जो इमामुल मशारिक़ व मगारिब है, इमामुल मुत्तक़ीन है, इमाम इंस जिन्नो इंस है। बेशक 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 ऐसा ही है। बहुत शुक्रिया। ट्रांसमिशन जो वक्त नाज़रीन ख़त्म थी वियो आहे। इंशाअल्लाह वरी ईअं ई असां तव्हां सां जुड़ंदासीं। अॼोके ॾींहं जे मुनासिबत सां ही पेशकश तव्हांजे साम्हूं असां रखी। आख़िर में असां मौलाना साहब जा लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह सुभाणे कंदासीं। जिन जी शहादत खां बाद में जीअं मौला खे दफ़न करे इमाम हसन ऐं हुसैन अचनि पिया ताकि ख़बर पए त केरु शहीद थियो। जीअं दफ़न करे अचनि पिया, छा ॾिठो हिकिड़ो ख़राबु हुआ, हिकिड़ो खॾो आहे, उन में हिकिड़ो ज़ईफ़ आहे, नाबीना आहे जेको रड़ियूं थियूं पए। जीअं जो विया वञी करे इमाम हसन इमाम हुसैन जा शायदि ज़रूरतमंद आहे, हुनखे चयो छो थो रोए, छा खपई, बुखियो आहे, उञो आहे। हुन चयो मां बुखियो बि आहियां, मां उञो बि आहियां, पर हिन मूंखे कुझु बि न खपे, हिन मां पंहिंजे दोस्त लाइ थो रोए। चई तूं कहिड़े दोस्त था रोए? चई मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो जेको रोज़ ईंदो हो, मूंखे नरम नरम लुकमा खाराईंदो, मूंखे खीर पीआरींदो, मुंहिंजा हथ चुमंदो, मूंसां सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कंदो। 3 ॾींहं थी विया ॾूं न आयो, अलाए किथे आहे, मूंखे मुंहिंजो दोस्त ॻोल्हे ॾियो। जीअं इहा ख़बर ॿुधी इमाम हसन ऐं इमाम हुसैन रोइणु शुरू कयो। चई तव्हां छो था रो? त फरमाइनि था उहो ॿियो केरु न हो, उहो असांजो बाबो अली हो जेको अची करे रोज़ तोखे राति जी अंधेरे में पंहिंजे हथनि सां मानी कराईंदो, खीर पीआरींदो। उहो नाबीना चए थो हलो मूंखे हुनजी क़बर ते वठी हलो। उन नाबीना खे मौला जी क़बर ते वठी था अचनि। पोइ मौला जी क़बर खे चुमे थो, चवे थो मूंखे कहिड़ी ख़बर त तूं नबी जो जानशीन हुए, मूंखे कहिड़ी ख़बर तूं काइनात जो इमाम हुए। एतिरो रोए थो जो हुनजी रूह परवाज़ थी वञे। जीअं इमाम हसन इमाम हुसैन घर जे दरवाज़े ते पुॼनि था, छा ॾिसनि था? नंढड़ा नंढड़ा यतीम बच्चा आहिनि जेके पंहिंजे हथनि में ख़ाली जाम कई बीठा आहिनि। चवनि था अली ईंदो, रोज़ असांखे खीर पीआरींदो, रोज़ अची करे असांखे तसलियूं ऐं तशफ़ियूं ॾींदो। अॼु असां ॿियो दफ़ो यतीम थी वियासीं। अली जी शहादत सां सिर्फ़ु ज़ैनब कुलसूम यतीम न थियूं, पूरो आलम यतीम थी वियो। कूफे जा बच्चा यतीम थी विया, कूफे जूं न्याणियूं यतीम थी। अल्लाह